है मिल मोहम्मद अण दिठे मां अज सफ़र ते थो वञा बस खणी सब बार पंहिंजा अला अला सूर सिर ते थो वञा मिल मोहम्मद अण दिठे मां अज सफ़र ते थो वञा है मिल मोहम्मद अण दिठे मां अज सफ़र ते थो वञा केर मूसा अगे भरो थे अल्लाह मित्र छदे जद मोटदा केर मूसा अगे भरो थे मित्र छदे जद मोटदा घर घड़िया जो हित छदे मां असल घर दे थो वञा बस खणी सब बार पंहिंजा सूर सिर ते थो वञा मिल मोहम्मद अण दिठे मां अज सफ़र ते थो वञा हित हुतऊं जी ॻाल्हि काने केर समझे बोली बिया हित हुतऊं जी ॻाल्हि काने केर समझे बोली बिया ज़ात नालो नेठ पुछंदा अहिड़े दर ते थो वञा बस खणी सब बार पंहिंजा सूर सिर ते थो वञा मिल मोहम्मद अण दिठे मां अज सफ़र ते थो वञा सार लहजा ए सयदा अज पिरी परदेस में सार लहजा ए सयदा अज पिरी परदेस में थी मुसाफिर अकेलो दूर थर ते थो वञा बस खणी सब बार पंहिंजा सूर सिर ते थो वञा मिल मोहम्मद अण दिठे मां अज सफ़र ते थो वञा आई मुश्किल केर टारे बस मोहम्मद तो बिना आई मुश्किल केर टारे बस मोहम्मद तो बिना कौन आहे साण संगती ऋण कलर ते थो वञा बस खणी सब बार पंहिंजा सूर सिर ते थो वञा मिल मोहम्मद अण
ॾिठे मां अज सफ़र ते थो वञा। साम तुंहिंजे सैयदा ही गुलाम नबी गुलाम। साम तुंहिंजे सैयदा ही गुलाम नबी गुलाम। कौन वरंदुस क़यामत ताईं अहिड़े तर ते थो वञा। बस खणी सब बार पंहिंजा सूर सिर ते थो वञा। मिल मोहम्मद अण ॾिठे मां अज सफ़र ते थो वञा। मिल मोहम्मद अण ॾिठे मां अज सफ़र ते थो वञा।